मुल्क में मोटरसाइकिलुनि जे विकिरे में 9.85% घटिताई थी आहे। मुल्क में मोटरसाइकिलूं ऐं रिक्शनि जे विकिरे में गुज़िरियल साल हिननि ई महीननि जे विकिरे जी भेट में माली साल 2023-24 जे पहिरियनि 3 महीननि दौरान 9.85% घटिताई ॾिसण में आई आहे। पाकिस्तान ऑटोमोबाइल मैन्युफैक्चरिंग एसोसिएशन मूजिबि जुलाई खां सेप्टेंबर 2022 खां 2023 में 2,98,405 यूनिट्स जे विकिरे जी भेट में 2,68,990 मोटरसाइकिलूं ऐं रक्षा विकिरो थिया। होंडा मोटरसाइकिलूं 2,50,132 यूनिट्स खां 7.19% घटिजी 2,32,139 यूनिट्स विकिरो थियूं आहिनि। सुजुकी मोटरसाइकिलुनि जो विकिरो 10,007 यूनिट्स मां घटिजी 3,775 यूनिट्स बचियो आहे। अहिड़ी रीति यामाहा मोटरसाइकिलुनि जे विकिरे में बि 3,726 यूनिट्स मां घटिजी 2,555 यूनिट्स बचियो आहे। जॾहिं त रोड प्रिंस मोटरसाइकिलुनि जो विकिरो 9,273 यूनिट्स सां 55.59% घटिजी 4118 यूनिट्स विकिरो थियो। यूनाइटेड मोटरसाइकिलुनि जो विकिरो 20,369 यूनिट्स खां वधी 21,803 यूनिट्स ताईं पहुतो आहे, यानी इन्हनि जे विकिरे में 7.4% वाध ॾिठी वई आहे। यूनाइटेड रक्षा 412 यूनिट्स मां घटिजी 218 यूनिट्स बचिया, जॾहिं त साज़गार रक्षा 31% वाध सां 2,193 यूनिट्स मां 2,876 यूनिट्स ताईं पहुता आहिनि। अंगनि अखरनि मां ख़बर पए थी त चिंची रक्षा 1,365 यूनिट्स मां घटिजी 1,335 यूनिट्स ताईं पहुता, यानी इन्हनि में मामूली घटिताई आई आहे।